अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। इल्मा एक्शन कमेटी मेहरापुर पारां शहर में मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई आहे। नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद आहिनि। इल्मा एक्शन कमेटी मेहरापुर पारां रैली बाफ़रदौस खां कढी वई। रैली में शहरी मज़हबी जमायतुनि हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि वॾी तइदाद में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त कयो ऐं गुस्ताख रसूल फ्रांस जे सदर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली जी सिक्योरिटी लाइ पुलिस जा नौजवान मुक़रर थियल हुआ। उन मौक़े ते मज़हबी जमायतनि जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿिन्हिनि जहाननि जा सरदार आहिनि ऐं आख़िरी नबी आहिनि। फ्रांस सदर गुस्ताख रसूल आहे, उन्हीअ खे फाईअ ते चाढ़ियो वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करण नाक़ाबिल बर्दाश्त अमल आहे। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। सारा जल्दी लेट हो रहे हैं। मेरे बगैर नो सेल्फी। Wait, अब no need a flash. Because with Sunsilk Black Shine हम करें shine 24/7। 5 natural oil से बनाया नया Sunsilk Black Shine। ये नरिश करे अंदर तक ताकि बाल करें shine 24 hours। तो अब मेरे बालों का शाइनिंग ग्लो will never go।